घोटकी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारे जो चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जी वाहिद पार्टी आहे जेका अवाम जो दर्द सम्झे थी ऐं अवामी ख़िदमत ते यकीन रखे थी। पार्टी क़यादत हमेशह अवाम जी ख़िदमत जो मिसाल क़ाइमु कयो आहे ऐं मुल्क जी तरक़ी लाइ भरपूर किरदारु अदा कयो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन आगाह हाउस घोटकी में पठान बिरादरी पारां ॾिनल आजियाणे वारे तक़रीब में ख़िताब कंदे कयो। तक़रीब में आगा इंसाफ खान पठान, आगा अज़हर खान पठान, आगा तजमल हुसैन पठान, आगा अशरफ पठान, अली बख्श पठान, आगा अब्दुल खालिक पठान, बरकत पठान ऐं ॿियनि सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारेजो खे सिंध जी सक़ाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो। जाम इकरामुल्लाह खान धारेजो वधीक चयो त इमरान खान जी हुकूमत मुल्क अंदरि ॻाटी टोड़ महांगाई कई आहे, अवाम सां कूड़ ॻाल्हायो ऐं हिकु बि वाइदो पूरो न कयो आहे, जंहिं सबबु अवाम वॾी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾिनो आहे ऐं हाणे इमरान खान जलसनि में कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। हिन चयो आहे त हाणोके वफ़ाक़ी हुकूमत महांगाई ते कंट्रोल करण सां गॾु तरक़ियाती कम करण लाइ जदोजहद करे रही आहे। हिन चयो आहे त पीपल्स पार्टी जी हुकूमत सिंध में तरक़ियाती कमनि सां गॾु लखें बेरोज़गार नौजवान खे नौकरियूं ॾिनियूं आहिनि। हिन चयो आहे त मकानी चूंड में पीपल्स पार्टी पारां घोटकी ज़िले समेत समूरी सिंध में उम्मीदवार बीहारिया वेंदा जेके अक्सरियत सां कामयाब थींदा ऐं मुखालिफ़नि खे उम्मीदवार बि नथा मिलनि। हिन चयो त पीपल्स पार्टी इहा पार्टी आहे जेका कॾहिं बि पंहिंजे कारकुन खे मायूस न कंदी आहे ऐं उहो ई सबबु आहे जो कारकुन पंहिंजी पार्टी ऐं क़यादत सां गॾु बीठल आहिनि। तक़रीब में पठान बिरादरी जी मौजूद शख़्सियत आगा अज़हर खान पठान पारां पंहिंजी बिरादरी समेत महर ग्रुप खे अलविदा कंदे बाज़ाब्ता तौर पीपी में शमूलियत जो ऐलान कयो। इन मौक़े ते पीपल्स पार्टी ज़िले जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, सलीमुल्लाह खान, अख्तर खान ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।